हैदराबाद में मकानी चूंडनि जे ऐलान बाद पाकिस्तान पीपल्स पार्टी चूंड सरगर्मी शुरू करे छॾियूं आहिनि। सूबाई सदर निसार खोड़े हैदराबाद पहुची चूंड सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो ऐं शोरो हाउस ते पार्टी उम्मीदवारनि सां गॾिजाणी कई। वधीक तफ़सील अशोक शर्मा जी हिन रिपोर्ट में। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां हैदराबाद में 15 जनवरी ते मकानी चूंडूं कराइण जो शेड्यूल जारी करण खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी हैदराबाद में चूंड सरगर्मियूं शुरू करे छॾियूं आहिनि। उन सिलसिले में पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े हैदराबाद जो दौरो करे रिथियल इलेक्शन वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो। निसार खोड़ो कासमाबाद शोरा हाउस पहुतो, जिते उन हैदराबाद में मकानी चूंड विढ़ंदड़ पार्टी उम्मीदवारनि सां गॾिजाणी कई ऐं उम्मीदवारनि जे वॾे मेड़ खे ख़िताब कयो। काशिफ शोरो जी मेज़बानी हेठि थींदड़ इवेंट में ॻाल्हाईंदे निसार खोड़े चयो त हैदराबाद में पार्टी उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ भरपूर मुहिम हलाई वञे। पीपी इलेक्शन कराइण चाहे थी, तकबंदियनि ते तहफ़ुज़ात ज़ाहिर करण में MQM देर कई, उन करे हाणे एतिराज़ जो को जवाब न आहे। और अगर पार्टी के सिंबल पर लोकल बॉडी इलेक्शन भी हो रही है और पॉपुलर है जमात कोई, तो फिर हल्का बंदियों में चेंजेस हो या ना हो, काम हो जाता है। बाकी अगर कोर्टों ने भी उनकी बात नहीं मानी, इलेक्शन कमीशन ने भी उनकी बात नहीं मानी, तो 10 दिन पहले जनवरी 15 को इलेक्शन हो रहे हैं और अभी अगर उनका ऐसा जिक्र हो रहा है कि एहतजाज करेंगे, तो उसमें सिंध हुकूमत का तो कोई कसूर नहीं। सिंध हुकूमत ने इत्तेहादियों के तौर पर तहफ़्फ़ुज़ात से आगाह कर दिया इलेक्शन कमीशन को कि ये तहफ़्फ़ुज़ात हैं। निसार खोड़े रिजवी हाउस ते पीपी हैदराबाद डिवीज़न जे इजलास जी सदारत पिण कई, जंहिं दौरान पार्टी उहिदेदारनि ऐं असेंबली मेंबरनि पिण शिरकत कई। इजलास में डिवीज़न जे समूरनि ज़िलनि में मकानी चूंडनि में पार्टी उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ हिकमत अमली ते गौर कयो वियो। निसार खोड़े मकानी चूंडनि में हिस्सो वठंदड़ समूरनि चेयरमैननि खे अवामी राब्ता मुहिम तेज़ करण ऐं 8 जनवरी ते यूसीज़ ऐं टाउन सतह ते रैलियूं कढण जी पिण हिदायत कई आहे।